ज़रबिया 3 हाँ 1 ज़रबिया 25 साॻो 25 ईंदो यानी कि सिंपली असां 25 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं त असांजो 75 आंसर ईंदो ठीक है। सो इन टाइप जा क्वेश्चन जेके हूंदा आहिनि उहे ईअं सॉल्व थींदा आहिनि। हाणे बेसिकली तव्हांखे कॉन्सेप्ट सम्झायां थो 1/5 ऑफ 125 या वरी ॾिसां मिसाल था वठूं चवंदो 1/4 ऑफ 80 ठीक है। हाँ इनके असां जेकॾहिं सोली सिंधी में सम्झूं तो चए तो 80 जो चौथों हिस्सो 1/4 जो मतलब छा है चौथों हिस्सो यानी कंहिं भी शइ खे तव्हां अणुपूर में असां ऑलरेडी इहो कॉन्सेप्ट सिखी आहियूं 1 2 3 4 कंहिं भी शइ खे तव्हां 4 हिस्सनि में विरायो छो जो टोटल हिस्सा हेठों लिखियल हूंदा आहिनि ऐं उन मुंहिंजो खाधल हिस्सो जेको हूंदो आहे मथों लिखियल हूंदो आहे। मिसाल को केक आहे न टोटल उनजा 4 हिस्सा आहिनि उन मुंहिंजो हिकिड़ो हिस्सो कंहिं खाधो आहे त असां हिनखे कीअं लिखंदासीं 1/4 जेकॾहिं उन मुंहिंजा को 2 हिस्सा खाई त असां लिखंदासीं 2/4 जेकॾहिं हिते चइनि मुंहिंजो 3 हिस्सा खाई त असां लिखंदासीं 3/4 लिखंदासीं। सो हिते 1/4 जो मतिलबु छा आहे चौथों हिस्सो तव्हांखे मां सम्झायमि त टोटल 4 हिस्सा हुया उन मुंहिंजो हिकु हिस्सो खाधो अथई चए थो चौथों हिस्सो कंहिंजो 80 जो 1/4 ऑफ 80 यानी कि 80 जो चौथों हिस्सो। हाणे इते तव्हां 80 खे 4 हिस्सनि में विराईंदो त घणा थी वेंदा 20 20 20 ऐं 20 हे तव्हांजो पूरो 80 थी वियो। हाणे हिनखे सॉल्व करे ॾिसूं छा जवाबु असांजो 80 अचे थो 1/4 हाणे ऑफ जी जॻह ते ज़रब जी निशानी ऐं हिते 80। हाणे अॻिते सिंप्लीफाई करण जे लाइ खोड़ा हणंदासीं चइनि जो खोड़ो डायरेक्ट हणो हिन ते हिकु दफ़ो 8 ते घणा दफ़ा वेंदो 2 दफ़ा 0 ते न वेंदो ॾंड जी ॿुड़ी ॾींदासीं या साॻो 0 अची वेंदो 1 ज़रबिया 20 साॻो ॾिसो 20 अची वियो त हिन जो मतिलबु आहे चयल आहे त 1/4 ऑफ 80 माना 80 जो सिंधी में हीअं लिखंदासीं चौथों हिस्सो हिन हे छा आहे चौथों हिस्सो आहे त 80 जो चौथों हिस्सो घणो निकिरे पियो असांखे पहिरियों खां ई ख़बर हुई 4 हिस्सनि में विरायोसि त 20 जो हिस्सो ईंदो या ईअं खणी चयो त 80 खे 4 ॿारनि मिलियो त विराए करे खणो त 20 रुपया हर ॿार खणंदो त असां जॾहिं हिनखे ऑफ खे ज़रब में बदिलाए चेक करे ॾिठोसीं त वाक़ई असांजो जवाबु सेम आयो आहे। सो बेसिकली ऑफ जो कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त हेतिरे जो हेतिरो हिस्सो घणे क़दुरु बि अणुपूर जे लाइ यूज़ थियल हूंदो आहे। मिसाल चयल हूंदो 2/5 ऑफ 195 माना 195 जो 2 भाङे 5 हिस्सो यानी हेतिरो हिस्सो कढी ॾेखारियो केतिरो थींदो 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो हिन ते घणा दफ़ा वेंदो 1 5 5 2 5 10 3 50 15 4 बची पियो न हेॾे ईंदो 45 थी वेंदो 45 ते वरी 5 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो 9 दफ़ा। सो हिते ऑफ खे असां ज़रब में बदिलाईंदासीं बाक़ी छा बचियो ॾिसो 5 कटिजी वियो 195 कटिजी वियो 2 बचियो ज़रब ऐं 39 हाणे हिनखे ज़रब कंदासीं नाडू 18 हिकु मथे वियो ॿिट 6 हिकु 7 नाडू 18 78 हे असांजो छा आहे आंसर आहे ठीकु आहे। सो आई होप तव्हां हाणे अॼु खां पोइ इन टाइप जा जेकॾहिं ऑफ वारा क्वेश्चन ईंदा त उहे तव्हां ईअं घुमाईंदोसि जीअं मुला हलवे के घुमाईंदो आहे। थैंक यू सो मच।